मौजूद आहियां लारकाणे स्टेशन ते, जेको स्टेशन पारां रेलवे स्टेशन पारां हिकिड़ो इतलाह ॾिनो वियो आहे त स्टेशन टैक्सी स्टैंड जेके असां ख़ाली कयो, इन जो नीलामी कई वेंदी। वधीक जेके हितां जा जेको सदर आहे ऐं टैक्सी जेके ड्राइवर आहिनि, इन्हनि ॿाहिरि ते कारियूं पटियूं ॿधी करे एहतजाज कयो आहे, जंहिंमें पुछो त हिन जो छा चवणु आहे। मज़दूरनि जो क़त्लेआम आहे। असां हिते 200-250 मज़दूर आहियूं। हिकिड़े मज़दूर जे करे 10-10, 15-15 माण्हू आहिनि। 2-2.5 माण्हू जो क़त्लेआम आहे। असां ही छो निकिरूं? चए प्लाट असांजो आहे। प्लाट तव्हांजो आहे, तव्हांखे ख़बर आहे, मुसलमान जो आहे, असां को कब्ज़ो कोन कयो आहे। कि ठीकु आहे, असांखे टैक्स ॾियो, टैक्स ॾियूं था। उते असां 5 रुपया टैक्स गाड़ी ते चई, हिन 10 रुपया चई, हिन 10 रुपया ॾियणु शुरू कयोसीं। वरी 2 साल खां पोइ वरी वधायूं, वरी 20 रुपया, वरी 2 साल खां 30 रुपया, हाणे 50 रुपयो टैक्स असां ॾियूं था। 40,000 रुपयो असां महीनो हितां स्टैंड तां रेलवे खे अदा कयूं था। पोइ बि आया आहिनि त हितां निकिरो। ज़रदारी साहब, आसिफ साहब, तव्हांखे अर्ज़ु आहे असांजो, ख़ुदा जे वास्ते मोहतरमा जी ॾिनल शइ आहे, उन मोहतरमा जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ कोई असांजी मदद कयो। असांजी जान छॾायो, असां वॾो परेशान आहियूं। ये पाड़े वारा जेके छत नहीं है मोहतरमा इधर आई, उसने छत का वायदा किया था और वो दे के गई। आखिर में उस अल्लाह का और वजीर आजम का वास्ता देते हैं कि ये हमारी जान छुड़ाओ इनसे। हमारे पीछे छोटे छोटे बच्चे हैं, हम खुद बीमार आदमी हैं, हम अब कल से हमें नींद नहीं आ रही है। आपको अल्लाह का वास्ता को असा के शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा गिफ्ट करे दिनो। हे ये न हो तो हे कमर्शलाइज थींदो, इनके रेलवे वारा इनके कमर्शलाइज कंदा। लेकिन अगते हली रेलवे वारन वरी वो पांजी औकात ॾेखारींदे असांजे जेको आहे हुन स्थान के ठेकेदारी सिस्टम ते आणण जी कोशिश कई। असां हुन ते भी प्रोटेस्ट कयोसीं, असां हुन ते भी एहतजाज कयोसीं, लेकिन कंहिं भी जेको आहे हुन शइ के ध्यान न ॾिनो। ऐं असांजी टैक्सी यूनियन वारा वीचारा ॻाल्हाए भरपूर एहतजाज कंदासीं ऐं कंहिं भी तरीक़े सां हुननि खे हिते कब्ज़ो करण न ॾींदासीं, न ई को दुकान ठाहिण ॾींदासीं। हार्दिक टैक्सी जतो जी ॻाल्हि ॿोल बि ॿुधी ऐं टैक्सी ड्राइवर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त 1986 को असांखे मोहतरम गिफ्ट करनी। असांजे बच्चन जो गुज़र सफ़र आहे, जेको असांखे 2000-3000 रुपए मिले थी। अधु मालिक जो अधु असां न कयूं, यानी 1500 असांखे बचनि जो असां पंहिंजे बच्चन जो गुज़र करे सघूं था। यानी असांखे तालीम, लटो, कपिड़ो तमामु सॼो वक़्तु ॾुखियो थो गुज़रे पियो। ख़ुदा जेके हिननि खे अखियूं विझी ध्यानु, असां हिननि खे कॾहिं बि किथे बि हुनखे दुकान ठाहिण कुंदासीं। हर था रस वारनि खे त इहे जेके टैक्सी स्टेट आहे बचाए वञे ऐं ॿी बच्चनि जो गुज़र कयो वञे। नाज़रीन गॾु मुंहिंजी रिपोर्टर आहियां लाला रहमान तुंहिंजो।